किज मंठार दिल बर ऐं दरिया जा अजीब गिनार पूर पवेन रात जो वञ वसन हू पार कुछ वराए के विया त वरी न कन निहार तरस न पवे न तिर जो न वठन ख़बर चार साल लॻियो ई था वञल जे मोटन खणी बीगार कहिड़ा अन दिलरुबा उमिरिन ते इतबार ते तर क़यामत खां वॾा आहिनि इंतज़ार मारो जनता ओ मन खे वॾा ही वीचार पर जे धिके कई धार त तालिब मौला कीअं कंदो कला मर्दा है जनाब इमदाद अली खान दरबारी हो ओ कीअं जियां तोखा सवा ओ कीअं जियां तोखा सवा सुनल सोचनी धार कयो अथई सुनल सोचनी धार कयो अथई कीअं जियां तोखा सवा ओ कीअं जियां तोखा सवा सुनल सोचनी धार कयो अथई सुनल सोचनी धार कयो अथई ओ कीअं जियां तोखा सवा ओ कीअं जियां ओ कीअं जियां तोखा सवा सुनल सोचनी धार कयो अथई सुनल सोचनी धार कयो अथई असांजो यूट्यूब चैनल एजाज़ अली गरानी व्हाट्सअप नंबर 030032658883 साइमी हथ में अज हबीब एक पासे तू किए बे पासे आऊं अजीब कायम इंसाफ अमीनती निर्मल यार नजीब तोर कई मुतलब मां लायक लकी लबीब ए तालिब जा तबीब तुझो वज़न वधी वियो तो समानो ओ गाना मेरा दी तो समानो ओ परची तो मोजा मिठा ओ परची तो मोजा मिठा सोनल सोचनी धार कयो सही सोनल सोचनी धार कयो सही कीअं जियां तोखा सवा ओ कीअं हला तोखा सवा सोनल सोचनी धार कयो अथई सोनल सोचनी धार कयो अथई
जो ज़िंदगी ज़िंदगीअ जो अॼु अदा गाॾो खे हलणो थो पवे रोज़ना हमवार रस्तनि ते हलणो थो पवे हर को ज़ालिम था ॾिसूं मज़लूम वारे रूप में हर को ज़ालिम था ॾिसूं मज़लूम वारे रूप में छा कजे अॼुकल्ह अदालत खे बि हलणो थो पवे को ॿुधण वारो ॾिसण वारो चवण वारो न आ हिन ज़माने में भितनि सां सूर सलणो थो पवे तालिबुल मौला मोहब्बत ऐं फज़ीलत कान वा दिल जो दिल में पिरत वारो पूर पलणो थो पवे ओ नीर जो नातो आत निभायूं धार कयो